नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त ज़िले इंतज़ामिया ٿرفائونڈيشن ऐं ॿिनि ڪمپنين पारां मिठी जे मारोवी ग्राउंड ते ٿرفيسٽيول 3 ॾींहंनि जो मेलो लॻायो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम बजीर पंहिंजी रिपोर्ट में। मिठी ज़िले इंतज़ामिया ٿرفائونڈيشن ऐं ॿियनि कंपनियुनि पारां मिठी जे मारोवी ग्राउंड ते ٿرفيسٽيول 3 ॾींहंनि जो लॻायो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाया विया आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ पहिरीं ॾींहुं प्रोग्राम कया विया, जंहिंमें उठनि जी डांस, रेंजर्स जे जवाननि पारां कराटो बाज़ी, ॿारनि पारां टेबलो ऐं खाका पेश कया विया। मेले जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर ٿرپارڪر मोहम्मद नवाज़ सोहो ऐं पाक आर्मी जे कर्नल सुलेमान ऐं ब्रिगेडियर ख़ालिक जिन कयो। मेले में ٿرپارڪر जे चूंडियल नुमाइंदनि डॉक्टर महेश कुमार मलाणी, कासम सुमरो, फ़कीर शेर मोहम्मद बिल्ला लाणी ऐं ॿियनि बि शिरकत कई। मेले में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि सेफ, PPHI, थरदीप ऐं ॿियनि पारां स्टॉल लॻाया विया, जंहिंमें ॿूटनि, किताबनि ऐं ॿियनि शयुनि जी नुमाइश कई वई। मेले में वॾे तइदाद में ॿारनि, शागिर्दनि ऐं माण्हुनि शिरकत कई। इहो मेलो 3 ॾींहं जारी रहंदो, जंहिंमें मल मलाखड़ा, म्यूज़िक प्रोग्राम, क्रिकेट टूर्नामेंट ऐं ॿिया तफ़रीही प्रोग्राम कया वेंदा। रिपोर्ट सदाम बजीर, अवामी न्यूज़ HD, मिठी, ٿرپارڪر। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।